पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। छो त हाणे ड्रामो ज़बरदस्त मोड़ ते पुॼी चुको आहे। तव्हांखे मां पहिरियों ई ॿुधायो त सांवल ऐं चाकर हिकु थी वेंदा ऐं चाकर ख़ान सांवल खां हेल्प वठंदो ऐं सांवल चाकर ख़ान जी हेल्प कंदो। तव्हां ॾिठो त हाणे चाकर ख़ान उन खे क़ासिम खे जेको हमराह मोटरसाइकिल ते खणी वियो उन जो टास्क सौंपियो अथई त तूं कंहिं बि तरीक़े सां इन हमराह खे हथी को कर। छो त क़ासिम भउ खां किथे लिकी वेंदो, लेकिन जेको मोटरसाइकिल ते उन खे हमराह खणी वियो उन खे सिर्फ़ु तूं ॾिठो आहे, उन हमराह खे त ख़बर न आहे न। हू आज़ादी सां हेॾे होॾे घुमंदो रहंदो, इन जे करे तूं उन खे पकड़। सांवल चयो ठीकु आहे, मां साईं इन खे जल्द हथी को कंदुसि ऐं बिल्कुलु ईअं ई कंदो। इहो मसइलो एॾो क़ासिम ऐं उन मोटरसाइकिल वारे खे पकड़ण जो कमु सांवल खे टास्क मिली चुको आहे। सांवल तमामु जल्द उन हमराह खे पकड़ण में कामयाबु थी वेंदो, छो त सांवल उन खे सुठे नमूने सां ॾिठो त हीउ कहिड़ो माण्हू आहे। ऐं ड्रामो बि हाणे ज़बरदस्त मोड़ ते अची चुको आहे, बहितरीनु मोड़ ते अची चुको आहे। तव्हां ॾिठो त होॾो हुनखे कावड़ आहे, कंहिंखे सिकू पंहिंजी कावड़ अंदरि जी बाहि में भरे थो। जाबर खे सम्झ में कुझु नथो अचे ऐं होॾो रुंडियारा ख़ुशि घुमंदा था वतन। सभिनी जे लाइ पंहिंजे पंज पंज आङुरियूं गेम आहिनि, कंहिंजे लाइ मुसीबत आहे। वीडियो खे लाइक सब्सक्राइब चैनल खे शायदि को सो खे ज़रूरु कंदा।